जमायत इस्लामी ऐं अल खिदमत फाउंडेशन पारां पेमा फील्ड अस्पताल मेहर में 3 ॾींहनि लाइ मुफ़्त तिबी कैंप लगाई वई आहे। मुफ़्त तिबी कैंप में नाले वारनि डॉक्टरनि सैयद बाबर अली शाह, डॉक्टर अब्दुल अज़ीज़, डॉक्टर काशिफ रशीद शेख ऐं ॿियनि 200 खां वधीक मरीज़नि खे चकास करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। इन मौक़े ते जमायत इस्लामी जे अॻवाननि मौलाना मसूद मधोश, मोहम्मद इलियास कलोड़ो, इम्तियाज़ अली चांडियो, एहसन कलोड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त 3 ॾिहाड़नि वारी मुफ़्त तिबी चकास वारी कैंप लगाई वई आहे, जंहिंमें मरीज़नि जे चकास मुफ़्त दवाउनि सां गॾु ऑनलाइन ज़रिए बि चकास कई पई वञे। हुननि चयो त 3 ॾिहाड़नि वारी कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर कैंप में शरीक थी मुफ़्त चकास करे दवाऊं ऐं लेबोरेटरी मां मुफ़्त टेस्टूं पिणु करे रहिया आहिनि। हुननि चयो त मेहर जो अवाम हिन मौक़े मां फ़ाइदो वठे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।